खमीसा अॼु चुप आहीं छा ॻाल्हि आहे? अल्लाह ॾिना आऊं इहो पियो सोचां गुनाह अंग्रेज़ ऐं चीन वारा कनि ऐं सज़ा कोरोना वायरस जी असांखे पई मिले। उहो भला कीअं? चीन में हराम जानवरनि जो गोश्त खाइण ऐं मग़रिबी दुनिया में औरतुनि जो बेहया लिबास ऐं हुननि जो शराब पीअण, जंहिंजी वजह सां पूरी दुनिया में अल्लाह जो अज़ाब कोरोना वायरस जी सूरत में मुसलत थी वियो। खमीसा ॿियनि जे मथां ॻाल्हि करण खां पहिरियां असांखे घुर्जे त असां पहिरियां पंहिंजे गिरेबान में जाके ॾिसूं। अल्लाह ॾिना छा मतिलबु आहे तुंहिंजो? मतिलबु साफ़ आहे खमीसा, असांजी क़ौम जा अहिड़ा गुनाह आहिनि जंहिंजी वजह सां ही अज़ाब असां मथां बीठो आहे। अल्लाह ॾिना असां अहिड़ा कहिड़ा गुनाह करे छॾिया जो असां ते ही अज़ाब बीठो आहे? जीअं त मासूम ॿारनि सां ज़्यादती करे उन्हनि जो क़त्ल करण, औरतुनि जो मुंहिंजो जिस्म मुंहिंजी मर्ज़ी जो नारो लॻाइण, 2 नंबर दवायूं असली पैकिंग में विकिणण, रमज़ान ऐं ईद जे मौक़े ते नाजाइज़ मुनाफ़ो कमाइण, पाकिस्तानी चैनल ते बेहया डांस ॾेखारण, सरकारी दफ़्तरनि में रिश्वतखोरी, पुलिस वारनि जो अवाम खां रिश्वत वठण, अदालतुनि में कूड़ी गवाही ॾियण, मुसलमाननि जो हिक ॿिए खे काफ़िर चवण, खीर में पाणी मिलाइण ऐं मखण नकली बनाए विकिणण, इम्तिहाननि में नकल करण, मुसलमाननि छोकिरियुनि जो टिकटॉक ते बेहया वीडियोज़ बनाइण, हिक ॿिए जी दिल आज़ारी करण, नाप तोल में हेराफेरी करण, शादियुनि में शराब नोशी ऐं मुजरा करण, मुसलमान औरतुनि जा फिटिंग वारा कपिड़ा पाइण, मुर्दा औरतुनि सां कब्रनि में ज़िना करण, मोबाइलनि में फ़ाहिश फिल्मियूं ॾिसण, रिश्तेदारनि सां क़ते तालुक़ करण, कूड़ खे नेकी सम्झी ॻाल्हाइण, ग़रीबनि जो हक़ खाइण, डकैती, फ्रॉड, धोखो ॾियण, ज़ाल मुड़ुस में नफ़रत, नंढे वॾे मां हया ख़तम थियण, माउ पीउ जी इज़त न करण, अमीरी में तकब्बुर करण ऐं गुरबत में चोरी करण ऐं ॿिया इलाही केतिरा अहिड़ा गुनाह आहिनि जेका असां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में कंदा आहियूं। अल्लाह ॾिना ॻाल्हि गौर करण वारी आहे। मथे ॾिनल लिंक खे क्लिक करे यूट्यूब ते असांजे चैनल सिंध सां दिलि खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन ते क्लिक कयो। महिरबानी।